पाकिस्तान में इंतहाई बदतरीन करप्शन है। इमरान खान के दौरे जा भी अञा ताईं मूंखे ख़बर न छो नथा किस्सा खोलिया वञनि त इमरान के दौरे जा भी बदतरीन करप्शन जा दास्तानी किस्सा जेके आस्ते आस्ते पाण ॿुधंदासीं। पीपला ऐं निकला त वारे वारे सां उहे पंहिंजो वारो वॼाईंदा विया। त हाणे सुवाल इहो आहे त हाणे हिननि माण्हुनि खां क़ीमत वठणु शुरू करे छॾी आहे। भई तव्हांजो मुल्क मुआशी बहरान में आहे त तव्हां मुआशी सघ वधायो, तव्हां पंहिंजा एक्सपोर्ट वधायो ऐं जेके लुटियल पैसा आहिनि उहे गॾु कयो। उन बजाए हाणे तव्हां माण्हुनि जा गम विकिणणु शुरू कया। सॼी सिंध खे हथरादी ॿोड़ियव। बरसाति बनी बहानू, बरसाति खे बहानू ठाहे तव्हां वारे वारे सां सिंध जो शहर शहर ॻोठ ॻोठ अहिड़ी तरतीब सां ॿोड़ायो आहे जो सॼी सिंध जेको हींअर अज़ाब जी शिकल जो इज़हार करे पई। माण्हू बेघरनि, लखा माण्हू बेघरनि, लखा। ऐं अञा ताईं माण्हू बंदनि ते वेठा आहिनि, रोडनि ते वेठा आहिनि, स्कूलनि में पिया आहिनि माण्हू बेयारो मददगार। जेकॾहिं ही फलाई तंज़ीमूं ऐं मिडिल क्लास सियासत जा कॉम्प्रेस कारकुन न हुजनि हा त हिते लखे माण्हू बुख विघे मरी वञनि हा। सरकार खे सवाइ डीसी जे मार्फत कूड़ा बिल ठाहिण जे ॿियो को रस्तो कोन। बाबा 10 लख आयूं इहे मच्छरदानियूं असां विराए छॾियूं। 73 अरब रुपया आया खाधे जा, असां खाधो विराए छॾियो। कंहिं माण्हू खे हिकिड़ी चांवरनि जी प्लेट बि कोन ॾिनऊं ऐं 80 अरब 70 अरब रुपया खाई विया। हाणे माण्हू बीमारियुनि में मरनि पिया, ॿार गैस्ट्रो में मरनि पिया, मलेरिया में मरनि पिया, डेंगी आम जेके किने पाणी में रहनि पिया, उनजी चमड़ी जूं बीमारियूं अची वियूं आहिनि। अज़ाब मतो पियो सिंध में। पर ही कख भञी ॿ करण लाइ तयारु न आहिनि। इमदादूं अची वियूं, सॼी दुनिया में इमदाद अची वई। अक़वाम मुतहदा एक्टिव थी, अमेरिका जो सदर चयो, एशियन बैंक, IMA, वर्ल्ड बैंक, सॼी दुनिया जे तरफ़ां तव्हांखे इमदादूं बि अचनि पियूं ऐं अची वयूं। पर पोइ बि माण्हू जो अज़ाब छो नथो घटिजे? महिरबानी करे बिलावल भुट्टा साहिबु ॾाढियूं अंग्रेज़ी टाई शाए करे तकीरूं करणु सवलो आहे। अवाम जेका तव्हांखे ज़िमेवारी ॾिनी आहे उहा ज़िमेवारी निभाइणु ॾाढी ॾुखी आहे। तव्हां त इक़्तिदार जो ॿार आहे, तव्हांखे वोट मिलियल आहे, तव्हां इक़्तिदार में वेठा आहियो, तव्हां ते इख़लाक़ी पाबंदी आहे त तव्हां हिननि माण्हुनि खे हिननि अज़ाबनि मां कढो। ऐं अवाम खे बि अपील करियां थो मां त माण्हू हाणे तारीख़ मां सबक़ु सिखनि। हर दफ़े कूड़नि बहाननि सां, कूड़नि तमाशनि सां ऐं डिस्को गाननि सां, तीर बिजा जे नाच गाननि सां वोट त विझी था वञनि। पोइ नतीजो छा आहे? हिकु दफ़ा वोट ॾेई 5 साल तव्हां पंहिंजे घर में वेही ॾंद भिकुड़े गारियूं था ॾियो पंहिंजे MPs MNAs खे। तव्हांजा डिस्ट्रिक्ट काउंसिल, तव्हांजा यूनियन काउंसिल जा मेंबर, हींअर BD इलेक्शन थींदी, कंहिंखे वोट ॾींदो? कहिड़ो रस्तो आहे? त जेकॾहिं तव्हां इन्हनि खे वोट ॾियणु छॾींदो हिकिड़े दफ़ा, जेका बि जागीरदार सियासत पीपल पार्टी जी शिकिल में हुजे, मुस्लिम लीगूं जी शिकिल में हुजे, PTI जी शिकिल में हुजे, जेका बि जागीरदार सियासत उहा सिंध जे ग़रीब माण्हू जो भलो नथी करे सघे, सिंध जो भलो नथी करे सघे। इन करे जागीरदार सियासत खे ख़ैरबाद चओ। पढ़ियल गढ़ियल सभु माण्हू गॾु थियो हिकिड़े महाज़ ते ऐं क़ौमी महाज़ ठाहे इन्हनि जो मुक़ाबिलो कयो। पढ़ियल गढ़ियल विचुड़े तबिके जे नौजवाननि खे, जिन जो एजेंडा सियासी एजेंडा क़ौम परस्ती हुजे, सिंध परस्ती हुजे, वतन दोस्ती हुजे, उन्हनि माण्हुनि खे वोट ॾेई तव्हां जेसीं ताईं असेंबली में न मोकिलींदो उन वक़्त ताईं तव्हांजी क़िस्मत न सुधरंदी। मौसमियात त चवे थी दुनिया जी त भई हर 2 साल 3 साल एॾियूं शदीद ॿोॾियूं ईंदियूं। छा अञा असां हर 2 साल 3 साल एतिरा लखे माण्हू दरबदर थींदा? छा सरकार चवे थी त माना 3.5 मिलियन माना 35 लख माण्हू दरबदर थिया, रोडनि ते निकिता, दरबदर थिया, ॿार बच्चा छॾे, उनजो अड़तड़ घर घाट 15 लख घर किरी विया। त छो नथा जेके कुदरती लंघन पाणी नेकाल जा छो नथा खुलनि? तव्हां बदीन में तमाशो ॾिठो, हिकिड़े पासे ॻोठाणा वेठा त ही लंघ पुराणो नतीजो इहो खोलियो त पाणी निकिरे, त पीपल्स पार्टी हुक्मराननि वरी पंहिंजा हिमायती माण्हू ॿिए पासे कैंप में विहारे छॾिया, जिन चयो त न ही जेकॾहिं रस्तो खोलींदो त जहिड़ो थींदो। माना हाणे पीपल्स पार्टी सियासत जे लाइ ॻोठनि ऐं राजनि खे वेड़ाइण जो इंतज़ाम पई करे। त बाबा जेके कुदरती लंघ अंग्रेज़नि जे ज़माने खां उन खां अॻे सालनि सदियुनि खां वठी आहिनि त ही पाणी जेको बि सेटल्ड एरिया में अचे थो, बरसाति जो हुजे, बोड जो हुजे,
वो इन्हनि रेगिस्ताननि में इन्हनि खॾनि कोमनि में सालनि खां वेंदो रहियो आहे, गुम थींदो रहियो आहे। जेकॾहिं पुराण नदी जो रस्तो खोलियो वञे हा, जेकॾहिं हिन पासे जेका मच्छर डंड जेका आहे इनखे इब्तिदाई ज़माननि में जीअं ॿोॾि ऐं बरसाति जा ख़दशा शुरू थी विया, पहिरीं ॿोॾि जे वक़्तु हिनखे मच्छर खे सिंधु दरिया में खोले छॾिना, मच्छर ख़ाली थी वञे हा, त हिन सॼे ख़िते जी 5 ज़िलनि जी एॾी वॾी तबाही कान अचे हा। पर छो जो इहो शहबाज़ शरीफ़ वफ़ाक़ी हुकूमत PDM जी ऐं बिलावल भुट्टे जो इहो गॾियल प्लान हो त हाणे पाकिस्तान खे बचाइणो आहे त सिंध खे तबाह करिणो आहे। सिंध त अॻे क़ुर्बानी ॾिनी पाकिस्तान लाइ 47 में, हेॾा सारा सॼी दुनिया मां हिंदुस्तान जा आयल मुस्लमान उन्हनि खे असां हिते क़बूल कयोसीं, असां क़ुर्बानी ॾिनी, पंहिंजूं बनियूं ॾिनियूंसीं, कारखाना ॾिनासीं, रोज़गार ॾिनोसीं। सिंध त हर वक़्तु क़ुर्बानी ॾिए थी पाकिस्तान खे बचाइण लाइ, पर पोइ तव्हां मोट में छा था ॾियो सिंधियुनि खे? बुख, बदहाली, रुसवाई। इन करे हुक्मरान तब्दील कोन थींदा, माण्हुनि खे तब्दील थियणो पवंदो। महिरबानी।